नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे एडनबर्गर खां ख़बर ॾींदा हलूं त स्कॉटलैंड यार्ड में समुंड ते मोकलूं मल्हाईंदड़ ख़ानदान हिकु अहिड़ी बोतल मिली आहे जंहिंजे अंदरि 21 साल अॻु लिखियल हिकु नोट मौजूदु आहे। इहा बोतल मौजनि ते मौज कंदी, लहरनि ते झुमंदी 2833 मीलन जो फ़ासिलो तय कंदे हिकु किनारे खां ॿिए किनारे ते वञी पहुती आहे। हैरत ऐं इंकशाफ सां भरियल दुनिया में रोज़ कुझु अहिड़ियूं ईअं थींदो आहे जो नाक़ाबिल यकीन हुजण सां गॾु दिलचस्प ऐं कुझु अनोखो हूंदो आहे। स्कॉटलैंड यार्ड जे हिकु ख़ानदान सां बि कुझु अहिड़ो दिलचस्प वाक़ियो पेश थियो आहे जंहिंखे इन सोशल मीडिया ते मशहूरु करे छॾियो आहे। ख़ानदान खे समुंड किनारे ते हिकु बोतल मिली आहे जंहिंजे अंदरि लिखियल हो, अंदरि पैगाम आहे, पढ़ो। जॾहिं घर वारनि बोतल खोली त हुन में हिकु सुफ़े ते लिखियल हो त मुंहिंजो नालो मीट रोडर्स आहे ऐं मूंखे हिन जो जवाबु ॾियो त इन ते लिखियल हो त समुंड में उछलाए छॾियो आहे। घर वारनि इन दिलचस्प वाक़िए खे सोशल मीडिया ते शेयर कयो। ट्वीट ते हिननि खे इहो शख़्स मिली वियो जंहिं पैगाम पहुचाईंदड़ बोतल समुंड में उछलाई, जॾहिं त हुन हैरत जोॻे वाक़िए जो दिलचस्प तरीन लम्हो हाणे अचण वारो आहे। पैगाम पहुचाईंदड़ बोतल समुंड में उछलाईंदड़ शख़्स इहा बोतल 1998 यानी 2000 साल अॻु वेझर जे समुंड में उछलाई हुई। उन बोतल 200 सालनि में 2833 मीलन जो सफ़र तय करे स्कॉटलैंड जे समुंड किनारे ताईं पहुती आहे। ईअं समुंड जी सर्विस देर जो सबबु सुम्ही पर सुठी पोस्ट सर्विस साबित थी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।